वसल्लम जा आशिको तवाबे मदीने जे मीर ते दुरूद व सलाम मोकलियो। ऐं मदीने जो मीर उहो मदीने जो मीर जो असांजो ईमान आ। अल्लाह तबारक व तआला जेकरे जनाबे रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नखल के हा त हीअ दुनिया मारिज़ वजूद में ना अचे हा। अल्लाह चरिंदन ऐं परिंदन के पैदा न करे हा, इंसो जिन के पैदा न करे हा। जनाबे रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा शख्सियत आहे जो अल्लाह जो कुरान तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लदीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फारि रहमाउ बैनहुम। बी जगह ते अल्लाह जो कुरान तो फरमाए यासीन वल कुरानिल हकीम उहो मुहम्मद अरबी जंहिंजे लाइ अल्लाह जो कुरान तो फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। वो मोहम्मद अरबी जंहिंजे लाइ रब तो फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हरामी इलल मस्जिदिल अक़सा। मौजा महबूब मां इब्राहिम अलैहि सलातु वस्सलाम खे पंहिंजो खलील बणायो आ, पंहिंजो दोस्त बणायो आ। मां इब्राहिम के पंहिंजो खलील बणायो आ त सहाबा था पुछन साईं इब्राहिम त खलीलुल्लाह थियो, अल्लाह तव्हांखे कहिड़ो मक़ाम ॾिनो आ? जनाबे रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन था फरमाइन इब्राहिम के अल्लाह खलीलुल्लाह बणायो आ त मुहम्मदुर रसूलुल्लाह के अल्लाह हबीबुल्लाह बणायो आ। सुभान अल्लाह जो आवाज बुलंद अचण घुर्जे। मौलाना ॿुधाए चुको आहे मानी जो इंतजाम थियल आ। सुभान अल्लाह जी सदा आवाज बुलंद अचण घुर्जे। न बिल्कुल मज़ो न आहे। तव्हां सुतल आहियो त बुझल सुहाणे ख़त्म कयो। सुभान अल्लाह जी सदा आवाज बुलंद अचण घुर्जे। अल्लाह जो कसम सुभान अल्लाह रुगो असां के नाहे वणंदी, रब खे भी वणंदी आ। सहाबा अर्ज़ कयो साईं खलील जी भी माना दोस्त, हबीब जी भी माना दोस्त, खलील जी भी माना दोस्त, हबीब जी भी माना दोस्त। तव्हां चओ था त इब्राहिम खलीलुल्लाह थियो, अल्लाह मूंखे हबीबुल्लाह बणायो आ। फर्क समझ में नथो अचे त के चवण वारे खलील ऐं हबीब जी माना खे हीअं बयान कयो त खलील उन दोस्त खे चइबो आ। दोस्तन दोस्तन में फर्क हूंदो आ, दोस्तन दोस्तन में फर्क हूंदो आ। कंहिं दोस्त खे मोहब्बत में कंहिं दोस्त खां सब कुछ वठबो आ, कंहिंखे मोहब्बत में सब कुछ ॾिबो आ। खलील उन दोस्त खे चइबो आ जंहिंखां मोहब्बत में सब कुछ वठजे ऐं हबीब उन खे चइबो आ जंहिंखे मोहब्बत में सब कुछ ॾिजे। मदीने जे मीर जे जिंदगी ते नजर करना। मौजो महबूब ताइफ में, अल्लाह जो कुरान ताइफ में, मौजो महबूब मदीने में, अल्लाह जो कुरान मदीने में, मौजो महबूब मक्के में, अल्लाह जो कुरान मक्के में, मौजो महबूब बदर में, अल्लाह जो कुरान बदर में, मौजो महबूब अम्मा आयशा जे हुजरे में, अल्लाह जो कुरान अम्मा आयशा जे हुजरे में। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आशिकाने रसूल मौजूद हैं। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह तो चे या अय्युहल्लज़ीना आमनू, ए आशिके रसूल अल्लाह तो चे तहां खे या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मौलाना नईम साहब तफसीली बयान कयो थियण त ईअं घुर्जे हा जो दुरूद जूं लाटूं खैरपुर खां वठी सखर खां वठी हिननि फिजाउनि में गूंजन हा। खुदा जो कसम जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में तशरीफ फरमा थिया आहिनि। मिंबर मुबारक जब पहिरें ॾाके ते कदम रखियो अथऊं अल्लाह जो हबीब तो फरमाए आमीन। ॿिए ॾाके ते कदम रखियो अथऊं अल्लाह जो हबीब तो फरमाए आमीन।